सलामकुम। लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजे अॼु जे सिंधीअ जो टीचर नूर मोहम्मद सुमरो तव्हां सां मुखातिबु आहे ऐं उमेद कजे थी त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। असांजे अॼु जेको सिंधीअ में पढ़ंदासीं उहो HST या SST 16 ग्रेटरी जॉब्स सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि जे तरफ़ खां जेके वठी रहिया आहिनि। अॼु पाण उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं सिर्फ़ु सिंधी पोर्शन जे लाइ। जिन सिंधी पोर्शन सिलेक्ट कयो आहे उन्हनि जे लाइ असांजो हीउ वीडियो या हीअ लेसन उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु काराइतो साबित थींदो। उमेद त आहे त तव्हां मुंहिंजो हीउ वीडियो मुकमल ॾिसंदा। 51 नंबर सवाल आहे, शाह करीम जा केतिरा बेत, केतिरा मुसलस ऐं घणा नज़म मिलिया आहिनि? जवाब 91 बेत, 2 मुसलस, 1 नज़म मिलिया आहिनि। 52 नंबर सवाल आहे, ॾोहिरी जे ॿोली कहिड़ी आहे? जवाब निज सिंधी। 53 नंबर सवाल आहे, नज़म महरा छा ते मदार रखे थो? जवाब अलफ़ अशबा ते। 54 नंबर सवाल आहे, अलफ़ अशबा वारो नज़म सभ खां पहिरियां कंहिं लिखियो हो? जवाब पीर मुहम्मद लखवी। 55 नंबर सवाल आहे, मखदूम अबुल हसन 1700 ईस्वी में छा अलफ़ अशबा में लिखियो? जवाब मुक़दमा अस्सलात। 56 नंबर सवाल आहे, मखदूम अबुल हसन जी वफ़ात कहिड़े सन में थी? जवाब 1165 हिजरी में। 57 नंबर सवाल आहे, किताब क़ुव्वतुल आशिकीन जो लेखक केरु आहे? जवाब मखदूम मुहम्मद हाशिम ठठवी। 58 नंबर सवाल आहे, अबियात सिंधीअ में कंहिंजा बेत आहिनि? जवाब ख्वाजा मुहम्मद ज़मान। 59 नंबर सवाल आहे, अबियात सिंधीअ जो अरबीअ में तर्जुमो कंहिं कयो हो? जवाब अब्दुल रहीम गिरोड़ी। 60 नंबर सवाल आहे, अब्दुल रहीम गिरोड़ी जे नज़मनि खे छा चइबो आहे? जवाब कलमात। उमेद कजे थी त तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसण में मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल लर्निंग विद NMS।